इलेक्शन कमीशन क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि जूं शुरूआती तकबंदियूं जारी करे छॾियूं। शुरूआती तकबंदियुनि में कराची डिवीज़न में सिंध असेंबली जी 3 सीटुनि जो वाधारो कयो वियो आहे, जंहिं खां पोइ कराची डिवीज़न में सीटुनि जो मजमूई अंग 47 थी वियो आहे, जॾहिं त खैरपुर, सांगड़, ठठो, उमरकोट ऐं कराची सेंट्रल जी हिकु सीट घटाई वई आहे। इलेक्शन कमीशन क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि जूं शुरूआती तकबंदियूं जारी करे छॾियूं आहिनि। शुरूआती तकबंदियुनि में कराची डिवीज़न में सिंध असेंबली जे 3 सीटुनि जो वाधारो कयो वियो आहे, जंहिं खां पोइ कराची डिवीज़न में सीटुनि जो मजमूई अंग 47 थी वियो आहे, जॾहिं त खैरपुर, सांगड़, ठठो, उमरकोट ऐं कराची सेंट्रल जी हिकु सीट घटाई वई आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां जारी कयल पधिराई मूजिबि खैरपुर जी हिकु सीट ख़तमु कई वई आहे, जंहिं खां पोइ खैरपुर ज़िले में सूबाई सीटुनि जो अंग 7 मां घटिजी 6 थी वियो आहे। अहिड़ी रीति सांगड़ जी हिकु सूबाई सीट ख़तमु करण बैदि ज़िले में कुल सीटुनि जो अंग 6 मां घटिजी 5 थी वियो आहे। शुरूआती तकबंदियुनि में उमरकोट जी हिकु सूबाई सीट घटाई वई आहे, जंहिं खां पोइ ज़िले में सीटुनि जो कुल अंग 4 मां घटिजी 3 थी वियो आहे। साॻी रीति ठठे जी बि हिकु सूबाई सीट घटिजी वई आहे, जंहिं खां पोइ ठठे ज़िले में सूबाई सीटुनि जो कुल अंग 2 थी वियो आहे। शुरूआती तकबंदियुनि में मीरपुर ख़ास जी हिकु सूबाई सीट वधी वई आहे, जंहिं खां पोइ ज़िले में सूबाई सीटुनि जो अंग 3 मां वधी 4 थी वियो आहे। मलीर में हिकु सूबाई सीट जे इज़ाफ़े सां सूबाई सीटुनि जो कुल अंग 5 मां वधी 6 थी वियो आहे। साॻी रीति कराची ओभर जी बि हिकु सीट वधाई वई आहे, जंहिं खां पोइ ओभर ज़िले में सूबाई सीटुनि जो कुल अंग 8 मां वधी 9 थी वियो आहे, जॾहिं त कराची ओलह जूं 5 सीटूं घटाए नएं ठहंदड़ ज़िले क्यामाड़ी में रखियूं वियूं आहिनि, जंहिं खां पोइ ओलह जूं कुल सूबाई सीटूं 11 मां घटिजी 6 थी वियूं आहिनि। पधिराई मूजिबि कराची सेंट्रल जी हिकु सीट घटाई वई आहे, जंहिं खां पोइ ज़िले में कुल सूबाई सीटुनि जो अंग 9 मां घटिजी 8 थी वियो आहे। शुरूआती तकबंदियुनि में कराची ॾखण जूं 5, कोरंगीअ जूं 7, दादूअ जूं 4, जामशोरे जूं 3, बदीन जूं 5 ऐं सिजावल जूं 2 सीटूं बरक़रार रखियूं वयूं आहिनि, जॾहिं त हैदराबाद जे 6, टंडो अलैयार, टंडो मोहम्मद ख़ान जे 2 थरपारकर जे 4 ऐं मटियारी जे 2 सीटुनि सां भत चुरांद नाहे कई वई। शुरूआती तकबंदियुनि में जैकोबाद, कश्मोर, शिकारपुर जूं 3, लाड़काणे, कंबर, शहदाद कोट, घोटकी ऐं सखर जूं 4 सीटूं बरक़रार रखियूं वयूं आहिनि। अहिड़ी रीति नौशरो फिरोज़ ऐं शहीद बेनज़ीर आबाद जे सीटुनि में बि का फेरफार न कई वई आहे ऐं ॿिन्ही ज़िलनि में 4 सूबाई सीटूं बरक़रार रखियूं वियूं आहिनि।